وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون صدق الله مولانا العلي العظيم मुझे प्यारा दोस्तों बुजुर्गों अल्लाह का दुआ है तो इंशाअल्लाह सा सभी के हिदायत नसीब फरमाए मदीने वाले साईं की सच्ची मोहब्बत नसीब फरमाए जैसी सिरिये में सा हुआ है अल्लाह का दुआ है तो मालिक शाल पंजे मुर्शिदन जे आस्थाने जा पंधड़ा नसीब फरमाए सदाई अल्लाह करे तो मुझे पीर कामिल जा आस्थाना वसंदा शाद आबाद रहन दिया क़यामत ताईं न आस्थानन जा फैज़ जारी सारी रहन अजो की महफिल मुझे मुर्शिदन करीमन हादी व रहबर सुने दिल पर साईं जी वालिदा माजिदा मखदूमा मोहतरमा जे ईसाले सवाब उस मुबारक के सिलसिले में सजाई वही अल्लाह अम्मा साईं जे दर्जात के बुलंद फरमाए इंशाअल्लाह मुझा मिठड़ा मुर्शिद करीम दुआ फरमाइंदा उन जला तवा जेतरो जेतरी देर बैठा है उते सी ताई दुरूद वेही पढ़ो जी साईं जन दुआ फरमाइन तो वो दुरूद साईं जन जे हवाले कंदा सी तम्मा साईं जे रूह के ईसाले सवाब कजे तेरा दोस्तों अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जा एक मुबारक आयत ने फकीर तिलावत कई एकड़ी आयत जो तर्जुमो ए तशरीह बयान करे इंशाअल्लाह मुझे मुर्शिदन करीमन के अर्ज कंदा सी साईं पंजे खुसूसी किताब दिल नवासा सा जी मुर्दा दिलन के मुनव्वर फरमाइंदा अल्लाह ताला पाक कलाम में इरशाद फरमायो तो हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा वो अल्लाह या है जे मोकलियो पंजे रसूल के यानी मिठे मोहम्मद मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बिल हुदा हिदायत अता फरमाए व दीनिल हक ऐ हक वारो दीन दे मोकलियो अथई लियुज़हिरहु अला दीन कुल्लिही इन जेला जो वो हड़नी दीनन जे मथा गालिब अची वने जेके भी दुनिया में दीन है न तंजे मथा गालिब थी वने वलो करे हल मुशरिकून भली खणी जो काफर इन के मुशरिक इन के नापसंद कन इन में खुश न थियन पर अल्लाह जो कुरान तो फरमाए मुझे महबूब मिठे मोहम्मद मुस्तफा जो दीन पूरी दुनिया ते गालिब थियण वारो है अल्लाह फरमायो वल्लज़ी अरसल रसूलहु मोकलण वारो अल्लाह हुआ मदीने वाले साईं के दुनिया ते मोकलण वारो अल्लाह हुआ रब हुआ उन रब मदीने वाले साईं के मोकलियो जेडो शान वारो अल्लाह हो तेडो शान वारो मदीने जो ताजदार है जेका शे जे तरफा इंदी आ जे पार का इंदी आ जे वटा इंदी आ तो दिसबो ते शे आई किथा है केड़ी जगह ता आई आ असा सुन्नी अल्हम्दुलिल्लाह अदब वारी जमात आयो असा सुन्नी इश्क ई मोहब्बत वारी जमात आयो असा मदीने वाले साईं सा हुब रखण वारा आयो अहल बेतन सा मोहब्बत रखण वारा मदीने वाले साईं जे उम्मत जे वलियन सा हुब रखण वारा आयो असा के न केर चवे तो बाबा हे खजूर जी गड़ी मदीने पाक मां याद केडो इश्क ई अदब कंदा आयो छो तो खजूर जी गड़ी सुभान अल्लाह खजूर जी गड़ी ने हिते भी खैरपुर मीरज में वडा बाग लगा पेन खजूर जा तो के सिंध में भी कई बाग नजर इंदा खजूर जा पर उन जो अदब कंदे मानन के न दिसने पर मदीने शरीफ जी खजूर इंदी तो मानो खणी अखियन सा लाइंदन बाबा ये तो महबूब जे पार ता आई है वरी जो सुभान अल्लाह जेका शे जिथा इंदी आ उन जो अदब हुंदो आ त केड़ी जगह ता आई आ केड़ी जाय ता आई आ सुभान अल्लाह असा मुर्शिदन सा मोहब्बत रखण वारा आयो पीर कामिल जो त अदब आहे
पर साईं जो को न खलीफो अचे बाबा पैगाम खणी आयो आहे मुर्शिदन जो त मुरीद उन पैगाम खणी अचण वारे जो अदब कंदा आहिनि। सुभान अल्लाह। हाणे जेतिरो साम्हूं मोकिलण वारो या अता करण वारो शान वारो हूंदो ओतरी शइ बि इज्जत ऐं मक़ाम वारी हूंदी आहे। बिला तशबीह बिला मिसाल। मिसाल समझाइण जे लाइ मुझे अल्लाह मालिकुल मुल्क खालिके कायनात रब्बे ज़ुल जलाल वल इकराम उहा ज़ात जे जहान जोड़िया जग जोड़िया सिज जोड़िया चंड जोड़िया साईं मुझा ज़मीन पैदा कई हे ज़मीन आसमान रब जी तख़लीक़ आहिनि। ध्यान मुड़िया तव्हांजो असुल पाड़िया वेठा हुजा हेॾे होॾे पैदा ॾिसो हेॾे ॾिसो न गौर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि जे ज़माने में साईं जन ख़िताब पिया फरमाइनि पीर मिठा साईं हिकिड़ो लंगड़ो फ़कीर ईअं गुज़रियो त फ़कीर सभु उनखे वेठा ॾिसनि। पीर मिठा साईं ख़ामोश थी विया। पाण फरमाइनि था लंगड़े को देख गिनो मैं था बेटा कुरान पढ़ता तुसा लंगड़े को बेटे देखते हो जेको तो गुज़रे तव्हां उनखे था ॾिसो था मुर्शिद जो दीदार कयो न भई। नज़रूं दिल पर साईं जे चेहरे में हुजनि कन मुंडे हुजनि इंशाअल्लाह मदीनो मदीनो थी वेंदो। गौर सां ॻाल्हि ॿुधो। मां घणो टाइम मुंहुं ई कोन वठंदो आहियां मुर्शिदनि जी दरबार में थोरी देरि हेॾे ध्यान ॾियो। सुभान अल्लाह। अल्लाह मालिकुल मुल्क खालिके कायनात रब्बे ज़ुल जलाल वल इकराम मालिक रब करीम हिन जहानन के जोड़ियो तखलीक कायनात रब जी तरफा थिया। वो अल्लाह शान वारो बेपरवाह बेनियाज हय्युन ला यमूत आहे कुद्दूस आहे अहद आहे समद आहे अल्लाह जब्बार आहे कहार आहे बेनियाज आहे। वो अल्लाह तो फरमाए महबूब तो के मोकलण वारो मां अल्लाह पाण आया। कुरान फरमाए वरफ अना लक ज़िक्रक ओ मुझा महबूब तुझे जिक्र के तुझे खातिर असा पाण वधायो आहे। तोखे इज्जतूं असां ॾिनियूं तोखे अज़मतूं असां ॾिनियूं तोखे मान असां ॾिना तोखे मर्तबा असां ॾिना तूं त शान वारो पर जेको तोसां निस्बत रखे जेको तोसां जुड़ी वञे जेको तोसां मिली वञे मां अल्लाह उनखे बि शान वारो करे छॾींदो आहियां। ओ महबूब जे कदमन सां लगण वारी वा नाले ने मुबारक छो न हुजे अर्श बि सिके पियो मौला नबीअ जी जुती मुबारक त अर्श ते लगा त मां के चुमियूं ॾेई सुकून वठां। नबीअ जी निस्बत रखण वारो जे कपड़ो हुजे त शिफा वारो थी वञे। नबीअ जे वात मां निकतल पानी जेके खारे खूह में पवे उहा खूह साईं मुंहिंजा मिठो थी वञे। जेके नाबीन ते अखियूं मुस्तफा करीम जो हथ लगे त महबूब जे हथ जे सदके नाबीन सजा थी वञनि दर्द लही वञनि दुख लही वञनि। महबूब जे वात मुबारक जे पानी में एड़ो कमाल आहे। नबीअ जे जिस्म सां लगण वारी हर शइ शान वारी नबीअ जी निस्बत रखण वारी हर शइ शान वारी ओ असां भी छो न हुजनि। रब फरमायो रदी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु वे रब का राज़ी थी विया रब इन्हनि खां राज़ी थी वियो। नबीअ जी आल छो न हुजे अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया में मक़ाम वारो बनाए छॾियो। नबीअ सां निस्बत रखण वारो को उम्मती को नबीअ ते दुरूद पढ़े साईं जे मथा सलात जी निस्बत रखे तंहिंखे बि अल्लाह इज्जत वारो बनाए छॾींदो आहे। वरी जो सुभान अल्लाह। हे मुंहिंजे मुर्शिदन करीम जो दुरूद शरीफ वारो किताब मुंहिंजे हथ में आहे। तू पढ़ त तोखे ख़बर पवे त दुरूद पढ़ण वारे के अल्लाह केॾो शान वारो बनायो आहे। दुरूद पढ़े रुगी महबूब जे मथा सलात पढ़े
घर वेठे 400 हजन जा सवाब मिली वञन घर वेठे भूख लही वञन कर्ज लही वञन दर्द लही वञन परेशानियूं लही वञन दुख लही वञन मरीज़ आई मर्ज़ खत्म जे कर्ज आहिनि त कर्ज खत्म बीमारियूं खत्म जे दुरूद पढ़ी त अल्लाह दुरूद जी निस्बत ई आला रखाई आहे किताब थी मुझे मुर्शिद जो वठ पाण बि पढ़ बच्चन के पढ़ी ॿुधा हिन में साईं जन दुरूद जा अहिड़ा फज़ाइल लिखिया आहिनि ख़ुदा जी इज़्ज़त सां पढ़ंदो वञी ॼण महबूब जे शहर मदीने में पहुची वियो महबूब मेहरबानी फरमाई 400 रुपया कीमत आहे मकतूबात क़ुदवतुल औलिया महबूब इलाही इन सां कॾहिं मुफ़्त में थो ॾे वठबो कि न कोन वठबो किताब वठो सभई वठी वञो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह का ज़बान खामोश न रहे मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अर्ज पे कयूं त अल्लाह ताला जे दुरूद पढ़ण वारे के इज्जत दे महबूब सा निस्बत रखण वारे के मकाम दे त बुधा मुझे लजपाल नबी के अल्लाह के दो शान दिनो ये महबूब सा की निस्बत जुड़ी वने हे ऐसा सब निस्बत वारा मुझे मुर्शिद सुने दिलबर साईं महबूब मदीने वाले सा निस्बत रखी अब हेड़ा मेला बार बार के तरह ते हर महीने थोड़ा ही थींदा है जिते वञो ते सही मुझा इश्तिहार छपजन पंफलेट छपजन दावतूं हलन पर मानू अचण का नालो निशान ना है पर हे मदीने वाले साईं जी निस्बत हिकड़ो जवान रखियो बीठो आ राज उन जे दर ते अचन था तो वट मदीने वाले जी खैरात मिलंदी आहे वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो निस्बत मदीने वाले जी मिली वने तो वो मानू अदना का आला बनजी वने आकर का अबतर का अरफो वही आला बनजी वने जे आम इंसान के एड़ो फैज मिली सके तो एड़ो दर्जो मिली सके तो ओ मिठा ओ मुझे पीर जे दर ते अचण वारो दिल ते हथ रखे सोचो जे आम मानू नबी जी निस्बत रखे सोने लो शान वारो थी वने तो मुझो लजपाल नबी मिठो महबूब मुस्तफा मदीने वारो उनके अल्लाह केड़ा वडा शान दिना हुंदा तो कोई आ कलीमुल्लाह कोई आ खलीलुल्लाह कोई आ कलीमुल्लाह कोई आ ज़ात सबनी का मिठे मोहम्मद जी भलारिया ज़ात सबनी का सुने सैयद जी भलारिया तड़पंदो सोई सजन लायो मेरे सारिया मुझे महबूब के दिठो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो तो हुवल्लज़ी अरसल रसूलहू मु अल्लाह पंजे रसूल के मोकलियो वा वो अल्लाह हुई आहे जे मदीने वाले साईं के मोकलियो मौला छो मोकलियो छाला मोकलियो अथई रब फरमायो बिल हुदा हिदायत दई मोकलियो वा अब दीनुल हक ऐ हक वारो दीन नहीं मोकलियो वा कुरान वाज़े कयो हक खपे त नबी वट अचो दीन खपे मदीने वाले वट अचो हिदायत खपे महबूब वट अचो सईं राजी सईं वाट जी जान खपे मुझे लजपाल नबी वट अचो जेको महबूब वट आयो हिदायत वारो बणजी वेंदो आहे
नमाज पढ़ना चौंदा एहदिन सिरातल मुस्तकीम नमाज में बिठायूं फर्ज पे अदा कयूं नमाज में हथ अदब जा बजो बिठायूं दुनिया के छड़े रब जो हुजूर बिठायूं पर कुरान सिखारे तो वरी बचो एहदिन सिरातल मुस्तकीम मौला सही बात जी हिदायत दे सिरात मुस्तकीम जी हिदायत अता फरमा कुरान फरमायो या हिदायत बी का न थई मुझो लजपाल नबी पाण आहे मौलवी जे तो नबी असा जड़ो वडे भा जेतरी इज्जत कयो कोठ जी चौधरी जेतरी माज़ल्ला जे कोठ जी चौधरी जी इज्जत कना नबी जी अलियाज़ बिल्लाह ई इज्जत कयो बुधो मुझे महबूब करीम लजपाल नबी जी इज्जत ई ना है जे तो भायो महबूब जी इज्जत ई करनी आ जे अल्लाह सिखारियो आहे करी जो सुभान अल्लाह अल्लाह फरमायो दीनिल हक़ हक़ वारो दीन दे मोकलियो लियुज़हिरहु अला दीन कुल्लिही एड़ो हक़ वारो दीन दे मोकलियम जेको हरनी दीनन ते गालिब अचण वारो आहे दुनिया में जेके भी दीन हैं जेके भी मजहब हैं जेके भी मजहबी मामलात हैं कुरान सिखारियो बुधायो तन सबनी जे मथा मदीने वारे साईं जो दीन इस्लाम गालिब अचण वारो आहे वो हिंद हुजे या सिंध हुजे अरब हुजे या अजम हुजे एशिया हुजे या यूरोप हुजे दुनिया जो केड़ो भी खितो हुजे केड़ो भी इलाइको हुजे जेतरा भी दीन हैं जेतरा भी मजहब हैं तन सबनी में इस्लाम के रब फरमायो मां गालिब करण वारो आया मुझे महबूब जो पैगाम हरनी जे मथा अचण वारो भलो करे हल मुशरिकून भली त काफरन के गाल दुखी लगे भली त मुशरिकन के गाल ना पसंद हुजे भली त गाल न वणे पर कुरान तो चवे यो अटल फैसलो आ त मुझे नबी जो नालो पूरी दुनिया में गूंजण वारो आहे दीन केड़ा भोजन मजहब केड़ा भो यहूदी मजहब छो न होजे हिंदू मजहब छो न होजे यहूदी मजहब छो न होजे क्रिश्चियन छो न होजन बुद्ध छो न होजन से मुझा केड़े भी मसलक सा केड़े भी मजहब सा ताल्लुक छो न होजे कुरान फरमायो जमीन ते हरनी दीनन जे मथा मुझे लजपाल नबी जो दीन गालिब अचण वारो आहे भली त काफर नबी जा खाका ठाए मदीने वारे साईं जी तौहीन करे मुसलमानन के जज्बाती कन भली त नार्वे में कुरान के बाहिर जी कोशिश कन मदीने वारे साईं जे दीन जो मजाक उड़ाइन वलो करे हल मुशरिकून भली त काफरन के गाल न वणे अदा तो के गाल वणे थी या न थी वणे कुरान फरमायो मुझे नबी के मां अल्लाह शान वारो कंदुस मर्तबन वारो कंदुस जिथे बड़ी सने तो मुझे महबूब मुस्तफा करीम जो नालो नजर इंदुई सुभान अल्लाह तो कभी इस कुरान के बाय पे जे बिना हथे खाली न हथियारा न छा ये विच में काहे पे वनी धक वाए करी निभागा तो ये समझो आ मुसलमान बेगैरत है मदीने वाले साईं जे दीन ते सिर कुर्बान करन वाला अजीब जवान मौजूद होगे ना सुभान अल्लाह मुझे मुर्शिद सुने दिल पर साईं फरमायो मदनियत सिर के न दींदो अरबियते सिर के न दींदो सांदो सूर हजार ओ यार सांदो सूर हजार ओ यार अरबियते सिर के न दींदो 2 मिनट बाकी 2 मिनट 38 मिनट ध्यान 50 दे मुर्शिद करीम वेंदा कुर्सी ते मदनियते सिर के न दींदो सांदो सूर हजार ओ यार सांदो सूर हजार ओ यार साईं ते सिर के न दींदो ओ पैर न हटंदो पोइते होरी
कटारो यार तोड़े कंध कटारो यार मदनीअ ते सिर केर न ॾींदो साईं ते सिर केर न ॾींदो जेको सिर ॾियण जी बाज़ी लॻाए थो हथ मथे खणे मारे सां ओ सिर जी सैन बिलावल हणंदो किरंदा कंध हज़ार ओ यार किरंदा कंध हज़ार ओ यार साईं ते सिर केर न ॾींदो मदनीअ ते सिर केर न ॾींदो सहंदो सूर हज़ार ओ यार सहंदो सूर हज़ार ओ यार मदनीअ ते सिर केर न ॾींदो सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो शान मुस्तफा जो वधायो आ तव्हां बि महबूब जे शान वधाइण में कोशिश कयो साईं करीमन के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां सां वफ़ादारी जो इज़हार कीअं कयूं साईं ने फरमायो मुझे मथां दुरूद पढ़ो ॼण मां तव्हां सां गॾु आहियां दुरूद वरी बि चवां थो दुरूद जो किताब फज़ाइल पढ़ो मुझे मुर्शिदन करीमन वॾी मेहनत कई आहे हिन किताब वॾी मेहनत कई आहे समझो था पढ़ो दुरूद शरीफ पढ़ो कसरत सां दुरूद पढ़ो साईं सां वफ़ादार थियो त दुनिया आख़िरत में बेड़ा पार थी वञनि बिला ताक़ीर किताब